सुहिणी यादि बाग़ 1-8 आखाणी खे अॻिते वधायूं। रोकी इन जे मम्मी पप्पा खे ॻाल्हियूं कंदे ॿुधो त रोकी जो रिश्तो पक करे छॾियो आहे। सिर्फ़ु रोकी खे मिलाइण जी ज़रूरत आहे। छोकिरी जो नालो आयशा। चौंकिजी विया न? जी हाँ, हिन आखाणी में इते ई मोड़ थो अचे। सचमुच रिश्ता कीअं जुड़ंदा आहिनि, कीअं नओं मोड़ ईंदो आहे, इहो सिर्फ़ु कुदरत खे ई ख़बर आहे। कुदरत खां अॻिते कोई बि नथो हली सघे। हा, बेशक इंसाननि जी सूझ समझ ऐं उन जी निर्णय शक्तिअ खे सलाम करे था सघूं त कुझु उनखे सुठो रूप ॾियणु ज़रूरी आहे। जी, मां पंहिंजो वीचार इते ई रोके करे तव्हांखे आखाणी जो अॻिते जो हाल ॿुधाईंदसि। रोकीअ सिधो पंहिंजे मम्मी ऐं पप्पा जे अॻियां अची चयो, पप्पा मम्मी, मां किथे बि पक करणु नथो चाहियां। मुंहिंजे दिलि में कोई आहे। मां उन जे बारे में तव्हांखे सभु कुझु अॼु ॿुधाइण जे करे ई थोरो सवेलायो आहियां। तंहिंते इन मम्मीअ जी नज़रुनि में थोरो डपु, थोरी ख़ुशी, कुझु अलॻि ई सूझ बूझ पई सम्झ में अचे। छो त रोकीअ जे पप्पा जो स्वभाव कुझु अलॻि ई हुयो। घमंड वारो, कंहिंजे अॻियां झुकणो न, बसि पंहिंजी हलाइणी। इहो सभु वीचारे करे उनखे ईअं पियो थिए त रोकी कंहिंखे पसंदि कयो हूंदो, उनजो पप्पा मञींदो की न। सिर्फ़ु पंहिंजे पुट ॾिनियारे, वरी पंहिंजे घोट ॾिनियारे। इन कश्मकश में उनखे पंहिंजे दिलि जो बुरो हाल पियो ॾिसणु अचे। मां छा कयां, कंहिंखे साथ ॾियां, कंहिंजी ॿुधां, काफ़ी सारा सवाल। अञा इन मुंझ में हुई, तंहिंते इन जे पप्पा कड़क अंदाज़ में चयो, मां तोखां कुझु बि पुछां इहो न सम्झजांइ। मां पक करे छॾी आहे, बसि ॻाल्हि ख़तमु। मूंखे कुझु बि न ॿुधणो आहे। तंहिंते रोकीअ समूरी ॻाल्हि करे ॿुधाई। चहिरे में ख़ामोशी थी वई। इन जे पप्पा उन ख़ामोशीअ खे ज्वालामुखीअ जो रूप ॾेई करे चयो, इन ग़लतफ़हमीअ में बिल्कुलु बि न रहिजांइ त मां इन छोकिरीअ लाइ तोखे रज़ामंदी ॾींदमि। इन जी माउ अखियुनि मां पाणी निकिरंदो रहियो। कुझु चवे इन खां अॻु में ई हथ रोके करे सिधो जवाबु ॾिनो, तूं विच में बिल्कुलु बि कान ॻाल्हाईंदीअ। रोकी, जेको तोखे चयो उहो पथर जी लकीर आहे। ईअं ई थींदो। तोखे आयशा सां सगाई लाइ हा चवणो ई पवंदो, न त तूं मूंखे चङीअ तरह सुञाणींदो आहीं न। इहो धमकीअ वारो जवाबु ॾेई करे उतां उथी हली वियो। इन जी माउ जे अॻियां रोकी थोरी झटि वेठो ऐं पंहिंजो सॼो हाल ॿुधायो। मम्मी, मां बिल्कुलु बि न मञींदमि पप्पा जी ॻाल्हि। प्लीज़, मां रेवतीअ सां ई शादी कंदमि। उहा ई मुंहिंजी ज़िंदगी आहे। इन जी मम्मी इनखे घणो ई सम्झाएसि पई, पुट मां तुंहिंजी हर ॻाल्हि में राज़ी आहियां, पर तुंहिंजे पप्पा खे बि त तूं सुञाणी न। जेका धमकी ॾिनी अथई उन ते ज़रूरु अमल करे सघे थो इंसान। पुट तूं ॿुधाए मां छा कयां। चङी देरि मां पुट ॻाल्हियूं कंदा रहिया। रोकीअ जे दिलि जो हाल काफ़ी ख़राबु पियो थींदो वञे। रेवतीअ खे वाइदो कयो हुअईं, रेवतीअ जे पप्पा खे वाइदो कयो हुअईं। रेवतीअ खे भुलिजी सघे इहा इन जी हालत ई कान हुई। ख़ैर, पर चवंदा आहिनि प्यार जी पहल
हिक पासे ज़रूरु थींदी आहे, पर पार पुॼंदो त सचो ई प्यार आहे। इन कश्मकश में ॾींहुं गुज़री वियो। सुबुह थी, सिधो ई रोकीअ जे रूम जो दरवाज़ो खटखटियो। रूम जे दरवाज़े ते कड़क अंदाज़ में ऑर्डर आयो। रोकीअ पंहिंजो चहिरो मुरझायल करे कुछ भी जवाब न ॾिनो ऐं सिधो रूम जो दरवाज़ो बंदि करे छॾियो। ख़ैर, उन रूम जे दरवाज़े ते केरु हुयो, उहो ऑर्डर कहिड़ो मिलियो, रोकी मञंदो या न, इहो अॻिते जे एपिसोड में पाण जल्दी ॿुधंदासीं।